अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया इस्लामकोट मां रिपोर्ट अलादा थी गोरजो जी। इस्लामकोट जो यूनियन काउंसिल खारियो गुलाम शाह जे चेयरमैन ज़ुल्फ़िकार समूह पारां 55 ख़ानदाननि खे सोलर एनर्जी सेट ॾिना विया। तफ़सील मूजिब इस्लामकोट जे यूनियन काउंसिल खारियो गुलाम शाह जे चेयरमैन ज़ुल्फ़िकार समूह पारां यूनियन जे बॉडी सां लाॻापियल मुख़्तलिफ़ ॻोठनि जे समूरनि मेंबरनि खे सोलर एनर्जी सेट ॾिना विया। चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली समूह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूनियन काउंसिल खारियो गुलाम शाह जे बजट मां 55 ख़ानदाननि खे रोशनी जे हवाले सां सोलर एनर्जी सिस्टम जी सहूलियत मुहैया कई आहे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां अॻु बि पहिरें मरहले में यूनियन काउंसिल जी अवाम खे सोलर संप ॾेई चुका आहियूं। असांजो इहो मिशन आहे त अवाम जे वादनि ते पूरो लही ख़िदमत करियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। अवाम जी ख़िदमत करणु असांजे फ़र्ज़ में शुमार आहे ऐं अॻिते बि इंशाअल्लाह तरक़ियाती कम कराए यूनियन काउंसिल खारियो गुलाम शाह खे मिसाली बणाईंदासूं।